आहियां सुभान को। नाज़रीन, सॼे सिंध में मिलावट वारी शयूं विकिरो थियनि पियूं। खीर खां वेंदे, गिह खां वेंदे, रोज़मर्रा जे खाधे पीते जी जेको शयूं आहिनि उन्हनि में मिलावट सबबु बीमारियुनि में ॾींहों ॾींहुं जेको आहे त इज़ाफ़ो ॾिसण में अचे पियो। सरकारी अस्पतालूं हुजनि, प्राइवेट अस्पतालूं हुजनि, तव्हां जॾहिं वेंदो त उहे मुकमल तौर ते मरीज़नि सां सथियल आहिनि। पर हालत इहा आहे त अस्पतालनि अंदरि ख़ासि तौर ते सरकारी जेके अस्पतालूं आहिनि जिते तमामु वॾियूं दवाऊं कयूं वञनि थियूं त उते सिहत जे हवाले सां सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर ज़िले हेडक्वार्टर्स में जेके सिविल अस्पतालूं आहिनि उन्हनि अंदरि कारी वारा कख आहिनि। अक्सर अस्पतालनि अंदरि इहे शिकायतूं साम्हूं अचनि पियूं त उते डॉक्टर जेको आहे त वीज़ाउनि ते वियल आहिनि, एक्सरे मशीननि खां वेंदे मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि उहे न पियूं थियनि, दवाऊं जेके आहिनि उहे अणलभ आहिनि। अॼु सिर्फ़ु हिन प्रोग्राम में सिंध जे 5 ज़िलनि जो जाइज़ो वठंदासीं त उते छा सूरत हाल आहे, अस्पतालनि अंदरि छा माण्हुनि खे दवाऊं मिलनि पियूं, कहिड़ियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे उते मुयसरु आहिनि। इन सॼे मामले ते प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे काज़ी ज़ुल्फ़कार साहिबु आहिनि, नौशरो फिरोज़ जा रिपोर्टर आहिनि, ख़ादिम जुणजो साहिबु असांजा जेको आहे त ख़ैरपुर जा रिपोर्टर आहिनि, परवेज़ अबड़ो साहिबु जेकाबाद जा असांजा रिपोर्टर आहिनि, इक़बाल जखरो साहिबु असांजे ठठो जा रिपोर्टर आहिनि। कोशिशि कबी त हिन सां ॻाल्हि ॿोल कबी। ऐं जेको आहे त काज़ी साहिबु तव्हां खां शुरूआति कंदुसि। काज़ी साहिबु, नौशरो फिरोज़ जेका सिविल अस्पताल आहे उनजी छा सूरत हाल आहे? छा उते जेके सिहत जे हवाले सां सरकार जेका दवाऊं करे पई उन मुताबिक़ को माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं मिलनि पियूं? मजमूई तौर ते अगरि ज़िले जूं ॿियूं जेके नंढियूं अस्पतालूं आहिनि उन अंदरि छा सूरत हाल आहे साईं? साहब बिल्कुलु जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त कारी वारा कख हिते त उन खां बि इंतिहाई अबतर सूरत हाल आहे। सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ खे जेतोणीकि क़ाइमु थिए, ज़िलो असीं ॾिसंदासीं क़ाइमु थिए उनखे 34-35 साल थी विया आहिनि, पर बदकिस्मती आहे त हिन वक़्त ताईं सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ जेको आहे उनखे बाक़ाइदा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जी अस्पताल वारो दर्जो ई न आहे मिली सघियो। अस्पताल जी इहा सहूलियत हाल आहे त तव्हांखे सिर्फ़ु सुबुह जी OPD में जेके डॉक्टर कुझु मिलनि था पिया, पर हिते असांखे को बि स्पेशलिस्ट कोन मिलंदो आहे। सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ में जेके हितां जा रहवासी आहिनि उहे वञण ई पसंदि कोन कंदा। माण्हुनि जो एतमादी खजी वियो आहे। हिते तव्हांखे ENT जो डॉक्टर कोन मिलंदो, हिते तव्हांखे को बि स्पेशलिस्ट न मिलंदो, हिते तव्हांखे सर्जन न मिलंदो। सूरत हाल इहा आहे त सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ जा जेके वार्ड आहिनि, औरतुनि जो वार्ड आहे, मर्दनि जो वार्ड आहे या ॿारनि जो वार्ड आहे, उते जॾहिं तव्हां वेंदा त तव्हांखे हिकिड़ो मरीज़ बि न मिलंदो। हालांकि ज़िले जी अस्पताल आहे जंहिंमें 5 ज़िला अचनि था पिया, एॾी वॾी आबादी आहे, पर सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ में का बि तिबी सहूलियत नथी मिले, जंहिंजे करे हितां जा जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। अस्पताल में तव्हांखे एक्सरे लाइ का सहूलियत कान मिलंदी, हिते अल्ट्रासाउंड लाइ का तव्हांखे लेडी डॉक्टर न मिलंदी, पैथोलॉजी लेबोरेटरी ॾिसंदव त तव्हांखे खिल ईंदी त हिकु अहिड़ी पैथोलॉजी लेबोरेटरी मिलंदी जिते तव्हांखे पैथोलॉजिस्ट न मिलंदो। ज़िले हेडक्वार्टर अस्पताल आहे पंहिंजो सुभान साहब, पर हिते इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। हिते सिर्फ़ु रेफर सेंटर बणियल आहे, 9 करोड़ खां वधीक क्वार्टरली बजट अचे थी पई सिर्फ़ु दवाउनि जी नौशरो फिरोज़ सिविल अस्पताल जी, पर उहे जेके दवाऊं आहिनि उहे हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे त सिविल अस्पताल में तव्हांखे सिरजम न मिलंदी। ऐं तव्हांखे पर्सनल पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां थो पियो त हिते जॾहिं तव्हां CCU में वेंदा, जेको दिलि जो वार्ड आहे हितां वारो, त उते तव्हां नक खे रुमाल ॾेई वञण खां पोइ अंदरि वञी सघंदा, एॾी बदबू हूंदी आहे। कार्डियोलॉजिस्ट त तव्हांखे मिलंदा ई कोन, डॉक्टर त तव्हांखे मिलंदा ई कोन, सवाल ई पैदा कोन थो मिले, पर ECG ऐं जेको इको आहे दिलि जो उहो बि तव्हांखे हिते न मिलंदो। हिते अल्ट्रासाउंड तव्हांखे न मिलंदो, जीअं मूं ॿुधायो पैथोलॉजी लेबोरेटरी न मिलंदी, हिते तव्हांजा फज़ीलत वारी एम्बुलेंस न मिलंदी। हा, ईअं ज़रूरु थियो आहे त हिन महिल रेस्क्यू 1122 जेका सर्विस शुरू थी आहे, हिते अस्पताल जा जेके MSS आहिनि या जेके मुख़्तलिफ़ सियासी माण्हू आहिनि उन्हनि हाणे उन्हनि ते अची भाड़ियो आहे। मुख़्तलिफ़ अस्पतालनि में उन्हनि जूं एम्बुलेंसूं बीहारे छॾियूं त जीअं मरीज़ अचे ऐं उनखे रेफर करे छॾिजे नवाब शाह सेवण या ॿियनि अस्पतालुनि ॾांहुं। हीअ जेका अस्पताल मां तव्हांखे ॿुधायां थो पियो सिविल अस्पताल नौशरो फिरोज़, उनजी जेका इमारत आहे उहा अञा ताईं उहा तालका अस्पताल जी इमारत आहे। बजट जेकॾहिं उन्हनि वधाई बि आहे, छाकाणि त MP आहे मुमताज़ चांडियो उन बार बार दावा कई आहे त सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ खे ज़िले अस्पताल जो दर्जो मिलियो आहे, पर उन ज़िले अस्पताल जेके चवनि था दर्जो मिलियो आहे उन में न त डॉक्टर वधिया आहिनि, न ई उते को अमले जी असांखे खोट ख़तमु थी नज़र अचे थी पई। हिते को बि स्पेशलिस्ट तव्हांखे न मिलंदो। सुभाणे साहिबु जेकॾहिं तव्हांजे टंग में को धकु लॻंदो त हिते सर्जरी लाइ तव्हांखे रेफर कयो वेंदो। फर्स्ट एड मिलणु हिते जेका अस्पताल में उहा ॾाढी मुहाल ऐं मुश्किल आहे। हिते तव्हांखे जेकॾहिं मिलंदी त इहा शइ मिलंदी त लोकल परचेज़ जा जेके पैसा आहिनि
उहे ख़र्च थींदे तव्हांखे नज़र ईंदा। बजट जेकी मूं तव्हांखे ॿुधाई ऑन द रिकॉर्ड इहा शइ आहे त 9 करोड़ खां वधीक जेका बजट आहे उहा हिते मिले थी पई। डायलिसिस हिते जेको सेंटर ठहियल आहे उनजी हालत तव्हां ॾिसंदो त तव्हांखे हैरत थी वेंदी। उन सां मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, ॾंदनि जो शोबो आहे त उते तव्हांखे को डॉक्टर न मिलंदो, गाइनोकोलॉजिस्ट तव्हांखे हिते का न मिलंदी। शाम जो त इहा सूरत हाल आहे, इवनिंग ऐं नाइट जी हिते इहा सूरत हाल आहे। मेल फीमेल वार्ड खां सवाइ ॿारनि जो वार्ड, एमरजेंसी वार्ड ऐं दिलि वारे वार्ड में सभिनी वार्डनि में तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर मिलंदो जेको कंहिं कुंड पासे ते सुतो पियो हूंदो। बाक़ी का हिते सहूलियत कोन्हे का। ऐं न रुॻो सिविल अस्पताल जी जेकॾहिं पाण सरकारी अस्पताल जी उनजो त सॼो सूरत हाल इहा आहे। पर जेकॾहिं हेल्थ कमीशन केयर कमीशन खे पाण ॾिसंदासीं त जेके ख़ानगी अस्पतालूं आहिनि उन्हनि जो बि जेको आहे उहा सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। लेबोरेटरी जी हालत ख़राबु आहे। नौशोरो फिरोज़ खां सवाइ जेकॾहिं असां सिविल अस्पताल मोरो जो जाइज़ो वठंदासीं त उते बि इंतिहाई ख़राबु पाण खे सूरत हाल नज़र पई थी अचे, जिथे जेके तिबी सहूलियतूं उहे माण्हुनि खे मुयसरु कोन्हनि, जंहिंजे करे रोज़ानो माण्हू न रुॻो बीमारियुनि विघे हिते परेशान थियनि था पिया, उन्हनि खे ॿाहिरि अस्पताल न वञिणो थो पवे। पर जेके हादसा थियनि था पिया, जीअं तव्हां पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नेशनल हाईवे जे हवाले सां प्रोग्राम करे चुका आहियूं, हिते हादसा रोज़ जो मामूल बनियल आहिनि। पर हिते को बि तव्हांखे ट्रामा सेंटर न मिलंदो पूरे ज़िले में। नौशोरो फिरोज़ जी 120 किलोमीटर जी जेका क़ौमी शहर जी पट्टी आहे उन ते किथे बि तव्हांखे ट्रामा सेंटर न मिलंदो। सिहत खाते हिन ते का तकलीफ़ न कई आहे जो इन हादसनि खे मुंहुं ॾियण लाइ को ट्रामा सेंटर हिते क़ाइमु थी सघे। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे मथे में बि को धकु लॻे थो त उनखे फौरी तौर ते रेफर कयो वेंदो आहे। कंहिं माण्हू जी ॿांह भॼी पवंदी आहे त उनखे नवाबशाह रेफर कयो वेंदो आहे। रेफर सेंटर बनियल आहिनि जेके अरबे रुपया बजट रखनि था पिया, पर आवाम जेको आहे सिहत जे सहूलियतुनि खां हिते परेशान आहे। पूरे ज़िले में 5 तालुका आहिनि, हिते को NICVD तव्हांखे न मिलंदो। हिते जेकॾहिं कंहिं माण्हू हार्ट अटैक थिए थो पियो त उहो सेवण वञे या 120-125 किलोमीटर पंधु करे पंहिंजो नवाबशाह वञे। तव्हां पाण सम्झो था पिया रोडनि जी हालत कहिड़ी आहे। जेकॾहिं हार्ट अटैक वारो मरीज़ एतिरो फ़ासिलो तइ करे होसि ताईं पहुचंदो त ख़ुदा ख़ासि हुनजी कहिड़ो असरु थींदो, तव्हां पाण सम्झी सघो था। जेतोणीकि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध गवर्नमेंट दावा कंदी रही आहे त सिंध में जेकी सिहत जी सहूलियतूं आहिनि उहे ॿियनि मुल्कनि ॿियनि सूबनि खां तमामु घणी बहितर आहिनि। पर हिते जॾहिं असीं ग्राउंड ते ॾिसूं था पिया त इंतिहाई सुभाणे साहब ख़राबु सूरत हाल आहे। माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। हा, मेडिकल सेंटर प्राइवेट मेडिकल सेंटर आबाद थींदा नज़र ईंदा। तव्हां कंहिं बि शहर में वेंदो त ईअं प्राइवेट सेंटर खुलिया पिया आहिनि जीअं परचून जा दुकान हूंदा आहिनि, ईअं लेबोरेटरियूं खुली पियूं आहिनि बग़ैर हेल्थ कमीशन केयर कमीशन आहे उनजी निगरानी जी सभु शयूं हलनि थी पियूं। मेडिकल स्टोरनि जी सूरत हाल ख़राबु आहे। पर सिहत खातो मजबूरी तौर ते हिन ते को बि कमु नथो करे। सिविल अस्पताल नौशोरो फिरोज़ जेकी आहे सुभाणे साहब इंतिहाई ख़राबु हालत में आहे। सही नौशोरो फिरोज़ जी हिते स्पेशलिस्ट पाण कोन था मिलनि। वीज़ा वारो हिते अज़ाब हिते आहे। जीअं तव्हां ॿुधायो असां वटि बि साॻियो अज़ाब आहे। सिफारिश कल्चर त मुदाख़िल त पंहिंजी जाइ ते आहे, पर उन खां वधीक जेको वीज़ा कल्चर आहे उन बि हिते तबाह करे छॾियो आहे। तव्हांखे हैरत थींदी हिते जेकॾहिं को डिस्पेंसर, को टेक्नीशियन, को EC टेक्नीशियन, को OT टेक्नीशियन आहे त उनजी जाइ ते उनजो जेको ॿियो मुलाज़िम आहे, को ॿाहिरियों माण्हू आहे, जेको अनट्रेंड माण्हू आहे, उहो एवज़े तौरु कमु पियो थो करे। हिते जेकॾहिं UTD जेके अंडर ट्रेनिंग डिस्पेंसर आहिनि उहे तव्हांखे छोकिरा जिन खे सिंज पकड़णु कान थी अचे उहे तव्हांखे वार्ड में ड्यूटी कंदे नज़र ईंदा। एमरजेंसी सूरत हाल में तव्हांखे नज़र ईंदा। पर जेके असुल मुलाज़िम आहिनि उहे पाण किथे बि नज़र कोन ईंदा। जंहिंजे करे हीअ जेके माण्हू आहिनि हिते हेॾी वॾी आबादी आहे ज़िले जी, उहे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। पर हैरत थींदी तव्हांखे त हाणे माण्हुनि खे हाणे परेशानी कान्हे का इहा माण्हुनि जो सिहत खाते तां ख़ासि तौर ते सिविल अस्पताल नौशोरो फिरोज़ तां एॾो यकीन खॼी वियो आहे जो हेॾे हाणे अचणु पसंदि ई कोन कंदा आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता को मामिलो थींदो आहे त कोशिशि कंदा आहिनि त ॿिए कंहिं शहर ॾांहुं हलिया वञनि, सिविल अस्पताल जो रुख न कनि, छाकाणि त उते मरीज़ खे रखण वारो माहौल ई कोन्हे को। तव्हां जॾहिं उते वार्ड में वेंदो त तव्हांखे नक ते रुमाल ॾेई वञिणो पवंदो। तव्हां जेकॾहिं दिलि जो वार्ड इंतिहाई सेंसिटिव वार्ड हूंदो आहे उते तव्हां बीही न सघंदा। इहो मथां सिविल अस्पताल नौशोरो फिरोज़ CCU वार्ड जी ॻाल्हि थो कयां। तव्हां एमरजेंसी वार्ड में वेंदो त तव्हांखे उते कारी वारा कख मिलंदा। सुबुह वारी शिफ्ट में जॾहिं मॉर्निंग शिफ्ट आहे उन में 2-4 डॉक्टर तव्हांखे OPD में बि नज़र ईंदा। पर उन खां पोइ जॾहिं ॿ टाइम थिए थो, 1.5 टाइम थिए थो, उन खां पोइ बाक़ी जेके 2 शिफ्टूं आहिनि उते को बि डॉक्टर तव्हांखे नज़र न ईंदो। केतिरा ई भेरा सिविल अस्पताल जे MS समेत हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जो ॾाढो दाहूं कुकूं कयूं आहिनि, माण्हू धरना आया आहिनि, एहतजाज कया आहिनि, भञडाऊं कयूं आहिनि, पर उनजे बावजूदि बि हीउ सॼो सिस्टम आहे, हिकिड़ी माफ़िया आहे जेकी हिन सॼी अस्पताल जे सूरत हाल ते कंट्रोल कई वेठी आहे। जंहिंजे करे जेके रहवासी आहिनि हितां जा जेके माण्हू आहिनि जेके बीमार आहिनि, बेपहुच आहिनि, जेके अस्पतालुनि ताईं वॾी अस्पताल ताईं नथा पहुची सघनि, जिन वटि एतिरा पैसा कोन्हनि जो ख़ानगी अस्पतालुनि ॾांहुं वञी सघनि,
उहे वीचारा पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको ॾींहों आहिनि हिते उजाए हलिया था वञनि। केतिरा ई माण्हू हिते तव्हां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां हेपाटाइटिस जी, त हिते केतिरा ई माण्हू हेपाटाइटिस में वरितल आहिनि। हिते मुख़्तलिफ़ जेके ॿियूं बीमारियूं आहिनि, हिते टीबी जा माण्हू मरीज़ तव्हांखे नज़र ईंदा। हाणे त तव्हां ॾिसो था पिया त शुगर ऐं जेके दिलि जा मर्ज़ आहिनि उहे केतिरा वधी विया आहिनि। पर हिते जेके तिबी सहूलियतूं आहिनि पाण खे सिविल अस्पताल में किथे बि नज़र नथियूं अचनि। ईअं ई ठीकु आहे। साॻी सूरत हाल जेकॾहिं पाण ज़िले जे ॿियनि अस्पतालनि जेके मुख़्तलिफ़ इदारनि वटि हाणे जीअं PPH वटि अस्पतालूं अची वियूं आहिनि, उते तव्हां जेकॾहिं वेंदव त उते बि तव्हांखे सूरत हाल नज़र ईंदी। मॉर्निंग शिफ्ट में तव्हांखे कुझु माण्हू नज़र ईंदा, डॉक्टर नज़र ईंदा, पर उन खां पोइ ॼण अस्पताल ई कोन्हे का। हालांकि हीउ जेको शोबो आहे, जेको सिहत वारो शोबो आहे, उहो 24 कलाक एक्टिव हुजणु खपे। बिल्कुलु इहा हिकिड़ी अस्पताल जेकॾहिं इवनिंग मॉर्निंग ताईं एक्टिव आहे 2 वॻे ताईं, त उन खां पोइ जेकॾहिं मरीज़ अचे थो त उहो काॾे वञे। एम्बुलेंस जी तव्हां सूरत हाल ॾिसंदव त नौशरो फिरोज़ जेके एम्बुलेंसूं आहिनि उहे तव्हांखे सुरनि ते बीठल नज़र ईंदियूं। उते तव्हांखे को बि माण्हू नज़र न ईंदो, उते तव्हांखे ड्राइवर नज़र न ईंदो। अस्पताल नौशरो फिरोज़ जेका सिविल अस्पताल आहे, उहा पाण खे खंडहर नज़र पई थी अचे। कंहिं बि एंगल सां तव्हांखे लॻंदो कोन त तव्हांखे अस्पताल में आया आहियो सुभाणे साहब। तव्हांखे ईअं सही। लॻंदो त तव्हांखे बदबूदार शइ ते आया आहियो, जिते तव्हां सिहतमंद माण्हू ई बीमार थींदो, मरीज़ त परे जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं जी आहे। साहब। ठीकु आहे, काजी साहब तव्हां सां गॾु ई रहो। तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे नौशरो फिरोज़ जी, जिते रेफर सेंटर उन्हनि खे कयो वियो आहे। जेके मरीज़ अचनि था सिर्फ़ु उन्हनि खे रेफर कयो पियो वञे। मजमूई तौर ते उन्हनि वटि फंड्स बि मौजूदु आहिनि, करोड़नि रुपया फंड्स हुजण बावजूद बि सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। दावाऊं हिकु तरफ़ आहिनि ऐं हक़ीक़तूं ऐं जेका ज़मीनी हक़ीक़त आहे नौशरो फिरोज़ जी, उहा सॼी उबतड़ आहे। ऐं तव्हां ॾींदुसि ख़ादिम जुणजो साहिबु, तव्हां काज़ी ज़ुल्फ़कार साहिब जी गुफ़्तगू ॿुधी। ख़ैरपुर ज़िलो तमामु वॾो ज़िलो आहे, वॾे अरसे ताईं इक़्तिदार ख़ैरपुर वटि रहियो, सिंध जो वॾो वज़ीर ख़ैरपुर जो रहियो, पीपुल्स पार्टी जो गढ़ बि खणी चई सघूं था उनखे। छा सूरत हाल आहे ख़ैरपुर जी सिविल अस्पताल अंदरि सहूलियतुनि जे हवाले सां ॿुधाइजो। उनखां पोइ मजमूई तौर ते ज़िले जी मुख़्तलिफ़ जेके अस्पतालूं आहिनि उन अंदरि छा सूरत हाल आहे? महिरबानी सुभान साहब। बाक़ी ख़ैरपुर ज़िलो तमामु वॾो ज़िलो आहे तारीख़ी सियासी जॻह जे हवाले सां। जी छो त 88 यूनियन काउंसल्स, 21 टाउन कमेटियूं, 3 म्यूनिसिपल कमेटियूं ऐं हिकु जेका डिस्ट्रिक्ट काउंसल हिते आहे। ऐं पखेड़े जे हिसाब सां नौशरो फिरोज़, सखर ज़िलनि सां जेको आहे सो लॻे थो हेॾा नवाब शाह सां। पर ॻाल्हि इहा आहे त सिविल अस्पताल ख़ैरपुर जेका मेडिकल कॉलेज जे ख़ैरपुर जो दर्जो बि रखे थी ऐं 550 बिस्तरनि ते मुश्तमिल हिन अस्पताल ही आहे। पर सही। जेकॾहिं सहूलियतुनि जी ॻाल्हि कजे थी त तमामु ॾुखाइती नज़र अचे थी। छो त हिते ख़ैरपुर ज़िले जे ॾूरान इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ जेके नारो, टूको, कोडी जी, सेठार जा, थोबोदेरो, इवन जेको आहे मुख़्तलिफ़ ॿियनि जेके ज़िलनि खां बि माण्हू अचनि था। पर हिते सहूलियतूं बिना उन्हनि खे, छो त जेके वार्ड आहिनि उहे तमामु हिकु त घटि आहिनि ऐं हिन जी OPD जेका आहे तक़रीबन 2200 खां 2400 एमरजेंसी जी ऐं OPD जेका आहे ॿी उहा तक़रीबन 2500 जे लॻभॻि आहे। ऐं मिलाए सिलाए जेको आहे 5000 जे लॻभॻि OPD 24 कलाकनि में थिए थी। ऐं हिते जेके दवाउनि जी त हर वक़्तु खोट रहे थी ऐं इहा बि दांह अचे थी त जेके दवाऊं मेडिसन फ़राहम कयूं थियूं वञनि उहे लोकल कंपनीज़ में कयूं थियूं वञनि, जंहिं करे उनजो को बि लाभ नथो मिले ऐं माण्हू जेके ॾूरान इलाइक़नि मां भाड़ा भरे हिते पहुचनि था उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न थिए मुयसरु थिए। ऐं नतीजे में जेके माण्हू हिते पंधु करे अचनि था उनखे इलाज सहूलियतूं नथियूं मिलनि, इलाजु बहितर नथो थिए, पोइ प्राइवेट सेंटरनि ते वञनि था। तव्हां इहा बि ॻाल्हि कई त ख़ैरपुर ज़िले जी मुख़्तलिफ़ जेके ॿियूं अस्पतालूं आहिनि, तालका अस्पतालूं जा हेल्थ सेंटर जेके आहिनि, बेसिक हेल्थ सेंटर या बेसिक हेल्थ यूनिट, उते बि सूरत हाल इहा ई आहे त उते अक्सर दवाउनि जी खोट थी अचे, अक्सर सहूलियतुनि जी जंहिंमें एक्सरे, अल्ट्रासाउंड या हिते MIR या CT स्कैन जी सहूलियत हींअर थी आहे। पर उते बि जेका आहे फ़ी मुक़ररु कई वई आहे। जेका MIR थिए थी उहा 8000 खां थिए थी ऐं जेका CT स्कैन थिए थी 4000 थिए थी। हाणे सरकारी जेको आहे सो इहा मद में थी या डॉक्टर इंतिज़ामिया पंहिंजे मद में करे थी, पर इहा जेका आहे फ़ी उगाड़ी वञे थी। तव्हां ॿुधायूं त
ये 550 बिस्तरनि वारी अस्पताल जी सालियानी जेका बजट आहे 66 करोड़ आहे, जंहिंमें 200 जे लॻभॻि जेके आहिनि डॉक्टर हिते जेके आहिनि मुक़ररु थियल आहिनि ऐं हाउस जा ॿिया 100 अलॻि आहिनि, जंहिंमें मेडिकल कॉलेज ऐं सिविल अस्पताल साइड जा जेके आहिनि 200 आहिनि। पर तक़रीबन जेके आहिनि डॉक्टर बि जेके 20 खां 30 जेके डॉक्टर आहिनि उहे माना ड्यूटियुनि तां ग़ाइब हूंदा ई हूंदा आहिनि, किथे ॿाहिरि बि वञनि था हलिया, ऐं प्राइवेट जेके आहिनि उन्हनि जूं क्लिनिकूं खुलियूं पियूं आहिनि। ऐं जेको बि माण्हू सिविल अस्पताल खैरपुर में इलाज लाइ अचे थो त उनखे सलाह ॾिनी थी वञे त तव्हां हुननि जे जेको आहे सो, हालांकि उहे सीनियर डॉक्टर आहिनि ऐं सुठा स्पेशलिस्ट आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा, पर उहे उन्हनि जो जेका प्राइवेट जेके ख़ानगी क्लिनिकूं खुलियल आहिनि उते रश वधी वञे थी शाम जे पहर में। पर सिविल अस्पताल खैरपुर में नाले मात्र जेको आहे सो इलाजु थिए थो, हालांकि तमामु वॾी सिविल अस्पताल आहे, तमामु वॾे ज़िले जी अस्पताल आहे। हिते हिन जी जेका बिल्डिंग्स जेका ज़बरदस्त ठहियल आहे, पर उन में बि तव्हांखे ॿुधायूं त नाक़स मटीरियल नाक़स जेका आहे तरीक़ेकार जेकर उहा बिल्डिंग जी छत जेका आहे उहा सॼी सिविल अस्पताल जी डैमेज थी वई आहे, ख़तमु थी चुकी आहे। ऐं जेकॾहिं थोरो बि बरसाति पए थी त उहा पेच करे थी ऐं पर इवन एमरजेंसी जेका आहे उते बि जेका सूरत हाल इहा आहे त बरसाति जे मौसम में घुरिजे उते बि बरसाति सिमे थी ऐं उते नुक़सानु करे थी। तव्हांखे ॿुधायूं त उते जेका ऑक्सीजन जी सहूलियत आहे उहा बि जेका आहे तमामु घटि हुजे थी, जंहिं करे माण्हुनि खे जेके सीरियस ॿुधाए करे माण्हुनि खे रेफर कयो थो वञे, हाणे किम्स में रेफर कयो थो वञे, कराची हैदराबाद नवाब शाह जे अस्पतालनि में रेफर कयो थो वञे। त थोरी बि हुनखे जेकॾहिं तकलीफ़ आहे त हुनखे हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, हितां जा जेके डॉक्टर्स आहिनि उहे पंहिंजो ॿार लाइण लाइ हिते इलाज करण बजाए जेको आहे सो उन्हनि खे ॿिए हंधि रेफर कयो थो वञे। हालांकि 66 करोड़ जेका आहे हिन जी तमामु वॾी बजट आहे ऐं हिते 200 जे लॻभॻि डॉक्टर आहिनि, 100 हाउस जा अलॻि डॉक्टर्स आहिनि, पर सूरत हाल जेका आहे उहा अबतर नज़र पई अचे। हालांकि माण्हुनि जूं इहे उमेदूं हुयूं त हीअ तमामु वॾी बजट रखे पई, तमामु हिन जी बिल्डिंग जेका इमारत ठही आहे 2-3 मंज़िल ते ठहियल आहे, तमामु बहितर अंदाज़ में ठहियल आहे, पर हुते सहूलियतुनि जी इलाही खोट आहे। तव्हां ॿुधायो त हाणे एक्सरो जेको आहे उहो जेको थिए थो माण्हुनि खे मोबाइल जेका जंहिं वटि आहे त उनजो कनि था, उन में रिज़ल्ट ॾियनि था, बाक़ी हिननि वटि उहे प्लेटूं कोन्हनि खे, उन्हनि वटि उहे कागज़ात कोन्हनि खे, जंहिंजे करे बि माण्हू सख़्तु परेशान आहिनि। अहिड़ी सूरत हाल जे करे जेके परे परे खां जेके सिविल अस्पताल जेके माण्हू इलाज लाइ अचनि पिया उहे मुख़्तलिफ़ नवाब शाह लाड़काणू सखर जे अस्पतालुनि ते वञनि था, पर हिते जेको आहे सो लवाइनि था, छो त अस्पताल तमामु वॾी आहे, अस्पताल में वार्ड बि काफ़ी आहिनि, पर उन्हनि में उते उहे घुर्जूं पूरियूं न आहिनि, जंहिंजे करे माण्हू इलाज जहिड़ी सहूलियत खां जेके आहिनि ठीकु आहे, महरूम ठीकु आहिनि, आहे, बेलाभ थियल आहिनि। ठीकु आहे, ख़ादिम साहब तव्हां सां गॾु ई रहो। ठीकु आहे, ठीकु आहे, परवेज़ साहब तव्हां ॾे ॾिसो जेकाबाद सरहदी ज़िलो आहे, जेकाबाद जी सिविल अस्पताल जी छा सूरत हाल आहे, छा उते सिंध जे ॿियनि जी 2 ज़िलनि जो पाण ज़िक्र कयो आहे, नौशहर फ़िरोज़ ऐं खैरपुर, उतां खां सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे या साॻी सूरत हाल आहे जेकाबाद ज़िले जी बि? सुभान साहब तव्हांजी वॾी महिरबानी। हे ख़ासि इंसानी ज़ात सां खिलाड़ियल इशू आहे सिहत, उन ते तव्हां प्रोग्राम कयो था। सिविल अस्पताल जेकाबाद जो कॾहिं असां ज़िक्र खणूं त मां सम्झां थो त नौशहर फ़िरोज़ ऐं खैरपुर खां बि बदतरीन हालत आहे सिविल अस्पताल जेकाबाद जी। ही क़दीमी सिविल अस्पताल आहे जेकी 150 बिस्तरनि ते ॿधल आहे। 150 बिस्तरनि ते ॿधल ही क़दीमी जेकी सिविल अस्पताल आहे उन में न सिर्फ़ु ज़िले जेकाबाद जा जेके मरीज़ अचनि था, पर उन में बलूचिस्तान जे जेके वेझड़ा ज़िला आहिनि या ॻोठ आहिनि या शहर आहिनि, सोबतपुरा, डेरा मुराद जमालिया, डेरा अलहयार, डेरा मुराद जमालिया, उन्हनि जा बि माण्हू हिते जेके मरीज़ आहिनि उहे अचनि था। कंहिं दौर में ईंदा हुया, पर हाणे सिविल अस्पताल जी हालत इंतिहाई ख़राब हुजण जे करे डॉक्टर जेके न अक्सर उहे वीज़ा ते हुजनि था, ऐं सिविल अस्पताल में जेको आहे सो निज़ाम ई ॼण त हितां जे डॉक्टरनि जो पंहिंजो आहे त जीअं उन्हनि जी मर्ज़ी पवे, जहिड़े वक़्तु मर्ज़ी पवे अचनि या न अचनि। इन्हनि डॉक्टरनि जी हाज़िरी खे जेको आहे सो यकीनी बणाइण लाइ केतिरा ई दफ़ा शहर अदालतुनि में दरख़्वास्तूं ॾिनियूं, जजिस छापा हया,
ऐं उते जेको डॉक्टरनि हाज़िरी बि भरियूं पर असर उन्हनि जो को बि न थियो। वक़्ती तौर ते कुझु ॾींहंनि जे लाइ पोइ डॉक्टर वरी रेग्युलर थियनि था, न त हू तव्हांखे पंहिंजे सुबुह जे वक़्तु जीअं ॿुधायो वञे थो सुबुह जे वक़्तु डॉक्टर ईंदा, उहो बि कोर्टुनि जे छापे जे भउ खां मथे वो अदालती छापो लॻे सुबुह जे वक़्तु अचनि था। और उन्हनि मां बि सुबुह वारी शिफ्ट जेकी सुबुह जो शुरू थिए थी 7 बजे खां 8 बजे खां 2 बजे ताईं, पर उन में बि डॉक्टर अक्सर तौर ते अचनि ई नथा, गैरहाज़िर रहनि था, पंहिंजी उहे ख़ानगी अस्पतालुनि जो वक़्तु घणो ॾियनि था। इन करे सिविल अस्पताल में तव्हांखे हिकिड़ी डिस्प्रीन जी जेकी टेबलेट आहे, पेनाडाल जी टेबलेट आहे, उहा बि मुश्किल सां मिलंदी। करोड़नि जी बजट हुजण जे बावजूदि सिविल अस्पताल में दवाऊं न आहिनि। उन खां पोइ डायलिसिस सेंटर जेको आहे हुन में करोड़नि रुपयनि जूं मशीनूं पयूं हुयूं डायलिसिस वारियूं, उन्हनि खे ताला लॻल आहिनि डायलिसिस सेंटर खे केतिरनि वरनि पोइ मशीनूं जेके करोड़ रुपयनि जूं उहे जेके आहिनि हुतां गाइब थी वयूं। अलाए उन्हनि खे विकिरो कयो वियो, अलाए उन्हनि खे काॾे कयो वियो। त हाणे सूरत हाल त इहा आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त अस्पताल के जनरेटर हुजण बावजूदि फ्यूल जेको आहे उहो सरकार खां मिले थो, उनजी मद में बजट अचे थी, पर उहो फ्यूल उन में यूज़ ई नथो थिए, उन तेल विधो ई नथो वञे, जंहिं करे मरीज़ त तड़पनि था। सोलर सिस्टम थोरो घणो लॻो पर उहो बि नाकारा आहे, उन ॿियनि जे माण्हुनि खे जेको आहे फ़ाइदो कोन हासिल थी सघियो आहे। त अहिड़े तरीक़े सां हुनजी भेट में अक्सर माण्हू जिम्स अस्पताल ॾिलाड़ो कनि था। जिम्स अस्पताल में हिकिड़ी ख़ूबसूरत बिल्डिंग ठहियल आहे, हुनजो जेको ब्रिगेडियर आहे हुनजो डायरेक्टर रखी वियो आहे, हींअर हू रिटायर्ड ब्रिगेडियर आहे ज़ुबैर शेख। उन इंतज़ाम खे कंट्रोल कयो आहे। उन खां अॻु में जिम्स अस्पताल जो बि हाल चले, जमाली साहब हुयो, अब्दुल करीम जमाली हो डायरेक्टर जिम्स, त उनजो बि हाल पूरो हुयो, पर कंहिं हद ताईं जिम्स को बि बहितर आहे। इन करे उते जेको आहे 2 खां 2.5 हज़ार माण्हुनि जी ओपीडी आहे, पर हेॾी सिविल अस्पताल में तव्हांखे जेको एमरजेंसी वार्ड आहे उनजी हालत ख़राब आहे। उते जेकॾहिं को इमरजेंसी में ॿाहिरि जो सड़ियल माण्हू अचे थो, रोड एक्सीडेंट जो अचे थो, या कंहिंखे छेड़ा थियनि था, हुन में ज़ख़्मी गोलियुनि लॻल माण्हू ज़ख़्मी अचनि था, त उनखे जेको आहे सो पंहिंजी जान छॾाइण जे लाइ डॉक्टर जेके नंढा नंढा केसिस आहिनि उन्हनि खे बि रेफर कनि था त बाबा तव्हां जल्दी जेको आहे सो लाड़काणे वञो या सखर वञो या कराची वञो। त वीचारा मरीज़नि खे रुॻो रेफर कंदे कंदे ही असांजी सिविल अस्पताल रेफर सेंटर ई बणिजी वई आहे। बाक़ी हुते डॉक्टरनि जो को कमु न रहियो आहे। मामूली नोईअ जा जेके केसिस जेके ॿुधाए ज़ख़्मी माण्हुनि जा, उन्हनि खे रेफर कयो वञे त इमरजेंसी वार्ड ऐं सिविल अस्पताल में हुजण जो फ़ाइदो कहिड़ो। डॉक्टर अज़रा पेचो जेकी सिहत जी मिनिस्टर आहे, उहा हिते अॼु को 2 साल अॻु में सिविल अस्पताल 3 साल अॻु में हुन विज़िट कयो हुयो हितां जे MNA एजाज़ खणी सां गॾु। तंहिं हूंदे बि हुते माण्हुनि शिकायतूं कयूं, उन थोरो घणो हुते जेको आहे डॉक्टरनि खे सज़ाऊं ॾिनियूं, पर उन जो बि को असरु न पियो। उहो जीअं जो तीअं आहे। ही सिंध हुकूमत जी जेकी दावा आहे सिहत वारे हवाले सां, त ॿियनि सूबनि खां सिंध में सिहत जो जेके इदारा आहिनि उहे फाल आहिनि, हुते माण्हुनि खे सहूलियतूं मिली रहियूं। हा, कुझु जेके NICVT जहिड़ा इदारा आहिनि या जिम्स आहे या गेम्स आहे, उन्हनि में सिंध में के सहूलियतूं आहिनि। बाक़ी ही सिविल अस्पताल जंहिंजी OPD कंहिं वक़्त में जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां 3-4 हज़ार हूंदी हुई, हाणे उहा OPD वञी कुझु माण्हुनि ते ॿधल आहे, जेके निंढड़कार माण्हू आहिनि, जेके बेयारो मददगार माण्हू आहिनि, जिन वटि सफ़ा खाइण जे लाइ बि कोन्हे, पोइ उन्हनि डॉक्टरनि जे वर चढ़नि था, उन्हनि गोबती सूबती दवायूं ॾेई करे उन्हनि खे जेको आहे मोकिले छॾनि था। हाणे ही को कानून आहे त सिविल अस्पताल जे अंदरि जेको आहे सो प्राइवेट मेडिकल सेंटर हुजनि, मेडिकल सेंटर हुजनि, उहे दवायूं विकिरो कनि। ऐं उहा सिविल अस्पताल जी जेके दवायूं आहिनि उहे परचेज जेके कयूं वञनि थियूं हल्के क़िस्म जूं, ऐं उते बजट में ॾेखारियो वञे थो त असां सुठी कंपनी जूं दवायूं वठूं था। त इन करे बेलाभ बणियल आहे। सिविल अस्पताल जी बिल्डिंग हिकिड़ी पुराणी क़दीमी बिल्डिंग आहे, उहा ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। अंदरि तव्हांखे टुटल फाटल चादरुनि खां बिना बेड मिलंदा। अंदरि तव्हांखे जेके इमरजेंसी वार्ड आहिनि उन्हनि जी हालत तव्हांखे ॿुधायां, डायलिसिस सेंटर जी हालत ॿुधायां, दिलि जो वार्ड आहे उनखे बि अक्सर तालो लॻल हूंदो आहे। त माण्हुनि जो घणो थोरो घणो रूप जेको आहे सिविल अस्पताल खां त ठगी वियो आहे, उहो जिम्स अस्पताल लाइ उते कंहिं हद ताईं कुझु बहितर आहे। जेकी सिंध हुकूमत जी चङाई हूंदी, जेकी असांखे बहितरी नज़र ईंदी, उहो ज़रूरु हुनजो ज़िक्र कंदासीं। पर जेकॾहिं किथे असांखे मंदाई नज़र ईंदी आहे, माण्हुनि जे हक़ में न हूंदो फ़ैसिलो, करोड़ रुपया जेकी बजट अचे थी उहा ईअं हड़प थी वञे, उते ॻाल्हाइबो बि ज़रूरु। हाणे सिविल अस्पताल जी जेकी हालत आहे उहा असां तव्हांखे ॿुधायूं था त उनजी इंतिहाई ख़राबु हालत आहे। अहिड़े नमूने सां सिविल अस्पताल सां गॾोगॾु तालके ठुल जी अस्पताल, तालका अस्पताल जी हालत इंतिहाई ख़राबु आहे। उते बि डॉक्टर अक्सर वीज़ा ते हुजनि था, लेडी डॉक्टर तव्हांखे अक्सर तौर ते न मिलंदियूं। ऐं वरी जेको आहे सो ॻड़ी फेरो तालके अस्पताल ते अचूं था,
उते त ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिकिड़ो पसमांदो इलाइक़ो आहे गॾी करियो, उते जेको आहे सो वॾेर खे निज़ाम हेठां आहे उहो इलाइक़ो, उते बि डॉक्टर तव्हांखे मिलंदा ई मूड़ो कोन, जे मिलंदा त एकड़ ॿेकड़ सुबुह वारी शिफ्ट में तव्हांखे मिलंदा। उतां जा माण्हू फुल ऐं गड़ी खेरे जा त वरी बि असां वटि हिते जेकाबाद ज़िले में जिन अस्पताल त आहे, फुल ऐं गड़ी खेरे जा वीचारा माण्हू इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई पोइ लाड़काणे गड़ी खेरे वारा वञनि था, वरी फुल वारा सखर वञनि था। त ही ज़ुल्म आहे, इंतिहाई दर्जे जो ज़ुल्म आहे। हकीकी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे सिंध हुकूमत जी दावाउनि वारे हवाले सां सोचणु घुरिजे। सिंध जे माण्हू तव्हांखे वोट ॾिनो, जेकोबाद ज़िलो बि तव्हांजो गढ़ आहे, समूरियूं सीटूं तव्हां खटे आया आहियो, त घटि में घटि हिन ज़िले जेकोबाद जे माण्हुनि खे बुनियादी जेकी ज़रूरत आहे सिहत सां लाॻापियल आहे, उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। बाद में तव्हां जेको आहे दावा कयो त जेको आहे कुझु इदारा तव्हां जे करे बहितर कयो था, अक्सर इदारा तव्हांजा तबाह लॻा पिया आहिनि, माण्हू बेहारो मददगार थी विया आहिनि, उहो ॿाहिरि उन्हनि जी नथी थिए। MNA MPA हिते रहनि ई घटि। हाणे जेकॾहिं असां चऊं त जिम्स अस्पताल खे जेकॾहिं बहितर किरदार में आंदो आहे, उहो बि MPA शेरमन उगरी उन जेको डायरेक्टर जमाली हो उनखे हटाए सिंध हुकूमत सां ॻाल्हाए, चीफ मिनिस्टर सां ॻाल्हाए, डॉक्टर अज़रा पिचू सां ॻाल्हाए, उन ज़ोर बार विझी करे डॉक्टर ज़ुबैर शेख खे ब्रिगेडियर करायो, तंहिंखां पोइ कंहिं हद ताईं बहितर आहे। हाणे हिते जेके सिविल अस्पताल जी MS जी पोस्ट हुजे थी, उहा बि सियासी बुनियादनि ते वञे थी, उते पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रखियो वञे थो, पोइ उहे अचनि न अचनि, सिविल अस्पताल खे जीअं जो तीअं हलाइनि। बहरहाल जेकॾहिं असां सिहत जे हवाले सां सिविल अस्पताल जेकोबाद जो नालो वठूं, या तालके गड़ी खेरे अस्पताल नालो वठूं, या फुल तालके अस्पताल जी हो, त उते का बि न मिटी वारा कठनि कंहिं बि क़िस्म जी उते सिहत जूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ठीक है परवेज़ साहब, तव्हां असां सां गॾु ई रहो। इकबाल जाखरो साहब आहिनि, ठट्टो जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। इकबाल साहब तव्हांजी महिरबानी। अच्छा इकबाल साहब, तव्हां परवेज़ साहब जी गुफ़्तगू ॿुधी, हिन खां पहिरियां ख़ादिम जुणजो साहब, काज़ी ज़ुल्फ़कार साहब पंहिंजे ज़िलनि जी सूरत हाल खां आगाह कयो। ठट्टो तमामु वॾो ज़िलो आहे, छा सूरत हाल आहे सिहत जे हवाले सां? ही जेके हुकूमती दावाऊं त पंहिंजी जाइ ते, तव्हां ॿुधाइजो ग्राउंड ते छा सूरत हाल आहे? ठट्टे खां अलावा जेकी ॿियूं तालका अस्पतालूं आहिनि उन्हनि छा सूरत हाल आहे साईं? महिरबानी सुभान साहब, इंतिहाई अहम मामले ते गुफ़्तगू करे रहिया आहियो। जॾहिं त ठट्टे ज़िले जे अंदरि असां वटि हिकिड़ी DHQ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर सिविल अस्पताल मकली ऐं हिन सां गॾोगॾु 5 RHC आहिनि जेके, ऐं बाक़ी जेके PPHI BHUs आहिनि उहे अलॻि आहिनि। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको इंतिज़ाम संभालींदड़ जेको आहे उहो NGOs आहे, मर्फ जे हवाले जेके असां वटि 5 RHC ऐं हिकिड़ी जेका DHQ हुई उनजे हवाले थियल मजमूई तौर ते ठट्टे ज़िले जी सिहती जेका सालियानी बजट उहा 3 अरब रुपए जे लॻभॻि सालियानी बजट आहे। पर हिन वक़्तु जेको सूरत हाल आहे त सिविल अस्पताल ठट्टो में जेको MRI आहे या CT स्कैन जी अञा ताईं सहूलियत जेका आहे उहा माण्हुनि खे मुयसरु न थी सघी आहे। जॾहिं त हिन वक़्तु 3 जेके आहिनि उहे इदारा उहे क्लेम कनि था, ख़ासि तौर ते हेल्थ डिपार्टमेंट सां गॾोगॾु असां वटि लम्स जेको आहे उन सां गॾोगॾु जेको मर्फ इंतिज़ाम संभालींदड़ समूरी इन अस्पतालनि जो 3 इदारा आहिनि, उहे 3 ई जेके उहे क्लेम कनि था। पर जेका बहितरी अस्पताल में हुजणु घुरिजे उहा अञा ताईं उहा कोन थी सघी आहे। वधीक बहितरी ज़रूरत आहे। मर्फ जे हवाले थियण खां पोइ ज़रूरी इहो थियो आहे त सफ़ाई सुथराई जे हवाले सां या कुझु जेका आहे उहा अस्पताल में बहितरी आई आहे। पर ख़ासि तौर ते ॾिठो वञे त असां वटि सुजावल ज़िलो जेको आहे उहो बसि गिरदाई सराउंडिंग वारो ज़िलो आहे, जिते पिणु जेके हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले अस्पतालूं थियल आहिनि उनजी हालत इलाही ख़राबु आहे। त उहो ओवर बर्डन जेको पासे वारे ज़िले जो थिए थो उहो बि असांजी जेके ठट्टे ज़िले जूं अस्पतालूं आहिनि, ख़ासि तौर ते DHQ सिविल अस्पताल ठट्टो जेका आहे उन ते तमामु घणो जेको आहे उहो या गाइनी शोबो आहे, इन में वधि खां वधि जेका आहे सूरत हाल उहा इहा थिए थी। पर ख़ासि तौर ते जेके मरीज़ एमरजेंसी में अचनि था त उन में इहे शिकायतूं त पिणु आम आहिनि त जेके रेफरल सेंटर जेको आहे सिविल अस्पताल खे मुंतक़िल कयो वियो आहे, ख़ासि तौर ते जेके ॾूरा इलाइक़नि खां माण्हू जेके पंधु करे किराया भाड़ा करे मरीज़ जेके अस्पताल अचनि था त उहे जिन जी हालत जेका उहा थोरी बि सही न हुजे थी, या ख़ासि तौर ते डॉक्टरनि पारां जेको उन्हनि खे सही नमूने गाइडेंस न थियण जे करे उहे मरीज़ जेके आहिनि उहे कराची या हैदराबाद अस्पताल जेके उहे सफ़र कनि था। जेका इंतिहाई गिणती जेका ॻाल्हि सूरत हाल आहे, ऐं माण्हू जेके आहिनि सख़्तु सफ़र कनि था, ख़ासि तौर ते परेशानी हुजे थी त घटि में घटि जेके माण्हू अचनि था उन्हनि माण्हुनि खे कराची या हैदराबाद जेको रेफर कयो थो वञे, रेफरल सेंटर वारो सिस्टम जेको बंदि थियणु घुरिजे। बाक़ी जेका ओवरऑल अस्पतालनि में माण्हुनि खे तमामु घणी जेका उमेदु हुजे थी, तमामु वॾी महांगाई आहे, माण्हू जेके आहिनि वगै़रह भाड़ा
कर्ज़ खणी जेके आहिनि अस्पतालनि में अचनि था। अस्पतालनि में डॉक्टर ऐं अमले जो ख़ासि तौर ते बिहेवियर जो तमामु वॾो मसइलो आहे। जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे सुठे नमूने गाइड नथो कयो वञे, न उनखे ॿुधाए थो वञे, जंहिंजे करे जेके मरीज़ तमामु घणो सफ़र कनि था। इलाज जे हवाले सां ख़ासि तौर ते दवाउनि जी जेका आहे उहा पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका आहे उहा खोट साम्हूं ईंदी रही आहे। जॾहिं सिविल अस्पताल मकली में पिणु जेको गुज़िरियल साल जेको 2 करोड़ रुपए खां वधीक जेके दवाऊं जेके चोरी थियूं उहो स्कैंडल जेको साम्हूं आयो, हुन जा जेके केस पिणु दाख़िल थिया, पर उहा मामिलो जेको आहे अदालत पारां जेको केस दाख़िल थियल हो उन जवाबदारनि खे जेको बाज़त बरी जेको कयो वियो ऐं केस जेको ख़तमु कयो वियो। त अहिड़ी रीति जेके जांचूं थियनि थियूं, स्कैंडल थियनि था अस्पतालनि में दवाउनि जी चोरी जे हवाले सां, उन्हनि ते जेका आहे कंहिं क़िस्म जी जांच पड़ताल सही कोन थी थिए, त उहे जेके जवाबदार मुलवस हुजनि था उनखे सज़ाऊं कोन थियूं अची सघनि। ख़ासि तौर ते दवाऊं चोरी थी थियूं वञनि, मरीज़नि खे दवाऊं कोन थियूं मिलनि। त हिकिड़े क़िस्म जी जेका आहे सालनि खां वठी माफ़िया जेका आहे उहा मुसलत आहे अस्पतालनि जे मथां, उहा माफ़िया नथी चाहे त इन क़िस्म जो जेको रिलीफ आहे उहो मरीज़नि खे मिले। आम मरीज़ जेको आहे उहो ग़रीब मिसकीन दूरां इलाइक़ा, छो सिविल अस्पताल माण्हू उहे थो अचे जेको माण्हू बेसहारा हुजे थो, जे माण्हू जी ॿिए किथे अप्रोच कोन थी हुजे, मजबूरी ऐं लाचारी जी सूरताल में माण्हू अस्पताल जो रुख कनि था त अस्पताल में उहा जेकी घुर्बल सहूलियतूं आहिनि घटि में घटि उहे माण्हुनि खे मुयसरु थी सघनि। ठीकु आहे, इकबाल जाकिर साहब तव्हांजी महिरबानी, काज़ी ज़ुल्फ़कार साहब तव्हांजी महिरबानी, परवेज़ अबड़ो साहब तव्हांजी महिरबानी, ख़ादिम जोड़न साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी। करोड़ रुपयनि जो बजट आहे, सिर्फ़ु पाण 4 ज़िलनि जो ज़िक्र कयो आहे। करोड़ रुपयनि जो बजट हुजण बावजूदि उहे इदारा सिर्फ़ु रेफर सेंटर जो कमु कनि था। जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे रेफर पियो कयो वञे, पर मजमूई तौर ते कराची जी अस्पतालनि जो हाल बि पूरो आहे, पर उन्हनि ई माण्हुनि खे लाड़काणो ऐं कराची सख जी अस्पतालनि में रेफर कयो थो वञे। करोड़ रुपयनि जो बजट हुजण बावजूदि डॉक्टर ऐं अमलो कमु करण लाइ तयारु कोन्हे। दावाऊं पंहिंजी जाइ ते आहिनि, लेकिन हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं आहिनि। मूंखे ॾींदा इजाज़त, सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए महिल मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अला भाई।